अस्सलाम वालेकुम कीअं हो तव्हां सभु उमेद आहे सभु खैरियत सां हूंदव। अॼु तव्हां सोचींदा पिया हूंदव अॼु केॾा भॼी वञे त आउं वञा पई कॉलेज, छो त मुंहिंजो अॼु लास्ट पेपर आहे। मूं तव्हांखे ॿुधायो कोन त मुंहिंजा एग्ज़ाम हींअर हलनि पिया। सो मूं एतिरा त वीडियो ठाहिया कोन, न कोई तव्हांखे ॿुधायो। अॼु मूं सोचियो मुंहिंजो अॼु लास्ट पेपर आहे त कुझु माण्हू यादगार करे छॾे हिन ॾींहं खे, त माण्हू खे ॾींहुं यादि रहे, त इन लाइ आउं व्लॉग ठाहियां पई। आउं तव्हांजी आहियां कैमरामैन, छो त तव्हां मुंहिंजो आवाज़ु सुञाणे छॾियो हूंदो। हाणे सोचींदा पिया हूंदव गाह वारी जॻह चिंकी छा लाइ बीठी आहे, हिन लाइ बीठी आहे त छो त चिंकी वारे खे कुझु ॿार खणणा हुआ स्कूल लाइ, त हलो हलूं था अॻियां। शुरू में पहिरीं मतिलबु 2-3 साल पहिरीं ई रोड जाम ख़राबु हो, त हली हली गाॾियुनि में अंडा निकिरी वेंदा हुआ। पर हाणे जेको आहे रोड कुझु सही थी विया आहिनि। वरी चिंकी वारो हिते बीठो, चए थी मूंखे ॿारनि जो कुझु सामान वठिणो आहे, पेंसिल ऐं इहे वग़ैरह। त मुंहिंजो हा त भले वठे, एतिरी बि देरि कोन पई थिए, त हुन वरी वरितियूं। त हाणे वरी वञूं पिया कॉलेज, ऐं तव्हांखे कॉलेज ॾेखारींदसि। तव्हां टंडे आदम जो त ॾिठो हूंदो कॉलेज, अगरि जंहिं न ॾिठो आहे त उनखे अॼु ॾेखारींदसि। त आउं हिते वञा थी, हीअ आहे असांजे कॉलेज जो रोड। हिते किन किचिरो त जाम आहे, केरु साफ़ ई नथो करे, छा कयूं। अलाए छो केरु ध्यानु नथो ॾिए त रोड बि कुझु साफ़ु हुजनि, माण्हू रोडनि खे साफ़ु करे। छा लॻो पियो आहे माण्हू कुझु रोड रस्तनि खे बि साफ़ु करे, पर अलाए छो माण्हू हिननि ते जेको आहे ध्यानु नथा ॾियनि। पर ज़रूरी आहे माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते, इन्हनि शहरनि ते ध्यानु ॾिए। हीअ असांजो आहे कॉलेज। हाणे अंदरि वञा पई, साम्हूं ॾिठी अथव बस बीठी आहे। हीअ बस जेका आहे मूंखे जाम वणंदी आहे। असां हमेशह पाण ॾिठो आहे ड्रामनि में, फिल्मनि में, त माना यूनिवर्सिटी जा ॿार, कॉलेज जा ॿार सभु जेके आहिनि वेंदा आहिनि ट्रिप ते घुमण। पर असांखे न को माइट था छॾनि, न कोई कॉलेज वारा असांखे वठी था वञनि केॾांहुं। अगरि ख़ैरु ही वठी बि वञनि था, पर असांजे घर वारा कोन था छॾनि। ख़ैरु आउं वरी हिते कॉलेज में अंदरि दाख़िल थियसि, त वरी दोस्तूं पाण में कचहरी में लॻियूं पियूं हुयूं। इन्हनि चयो त एग्ज़ाम सां गॾु गॾु पंहिंजा फारम बि भरिजनि पिया। कंहिं फारम भरिया पे मुंहिंजो, आउं वरी ॾिसां भराईंदसि फारम जल्दी। मुंहिंजो पहिरीं पेपर हलनि पिया, यको हिकिड़ो ॾींहुं बि छुटी कोन हुई, यको पेपर असांजा हलिया पिए। त मुंहिंजो हाणे वरी माण्हू जेको आहे फारिग थिए, पेपर वेपर ॾेई फारिग थिए, पोइ माण्हू फारम भराईंदो। ऐं फारम भराईंदसि इनशाला। त वरी दोस्तूं हाणे रहे थी हिकु हिकिड़ी करे वई हली, भॼी वई हली। त वरी मुंहिंजो हाणे वरी मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड वेठी आहे, हुन असीं ॿिन्हिनि पाण में कचहरी कई पे, 2-3 गिलाऊं कयूंसीं, 2-3 कचहरियूं कयूंसीं। वरी हिते कुझु छोकिरियूं बीठियूं, मुंहिंजो हुननि जा मुंहं बोन भरिजनि, मां त छोकिरियूं विढ़ी न पवनि। हिते वरी छोकिरियूं बि 2-3 बीठियूं हुयूं, जिन्हनि वीडियो भरिया पे, टिकटॉक ठाहिया पे। वरी मुंहिंजो मुंहुं उन्हनि खे मतिलबु इन लाइ लिखाई छॾियो, त मुंहिंजो वरी चवनि असांखे आपने हमें क्यों वीडियो में अपलोड किया है, हम अपना फेस नहीं दिखाते। वरी फनकारी करे ईअं चवंदियूं आहिनि, पर मुंहिंजो ख़ैरु इन्हनि खे छॾे ॾे। त इन लाइ माण्हू हरू भरू जेको आहे मसइले में न वञे, माण्हू उन्हनि जो मुंहुं ई न ॾेखारे। त मुंहिंजो पेपर हिते थी वियो कंप्लीट। हाणे जेको आहे कुझु छोकिरियूं वयूं हलियूं, जिन्हनि जा पेपर थी विया, ऐं कुझु जेके आहिनि वेठियूं अञा वीचारियूं पेपर कनि पियूं। ऐं मूं जेको वीडियो आहे लिक में भरियो पियो, ॿुधायां तव्हांखे, छो त टीचर असांजा सख़्ती सां मना कयो त तव्हां वीडियो न भरिजो। पर छोकिरियूं त बाज़ ई नथियूं अचनि, छा करे माण्हू इन्हनि खे। हाणे छोकिरियूं छा बाज़ ईंदियूं, ऐं पाण ई बाज़ कोन थी अचां, वरी वीडियो भरियां पई। त वरी लिक में भरियमि थोरो घणो। पर मुंहिंजी दोस्त अञा पेपर ॾिनो पिए, थोरी देरि हुन सां वेठसि, हुनखे चयमि मुंहिंजो आउं तुंहिंजी हेल्प कयां, चई न बसि मुंहिंजो पेपर थी वियो। वरी थोरो असीं ॿाहिरि आयासीं, हिते मूं लिक में वीडियो भरियो, मुंहिंजो केरु ॾिसे न, वरी वठे न मिस मूंखे लिकी लिकी करे व्लॉग ठाहियो अथमि। त वरी छोकिरियूं घणियूं अची मुंहिंजो वीडियो थियूं ख़राबु कनि, हीअ छोकिरियूं छा कयां हिननि खे। हाणे वरी वञूं पिया घर, पेपर वग़ैरह थी वियो। व्लॉग जेको आहे सुठी तरह ठाहिया हा, पर छा कयां, जेको आहे वीडियो भरण जी इजाज़त बिल्कुलु बि कोन हुई। त इन करे मूं मिड़ई थोरो घणो जेको आहे वीडियो ठाहियो ऐं तव्हांखे ॾेखारिया पई। हाणे वञा पई घर, छो त असांजी कचहरी बि थी वई, पेपर थी वियो, लास्ट पेपर हो। त हाणे वरी वञूं था घर। चिंकियूं ॾिसो केतिरियूं बीठियूं आहिनि। इहा हिकिड़ी यादि हूंदी आहे कॉलेज जी। हाणे बाक़ी हिकिड़ो साल रहियो जेको असीं हिते पढ़ंदासीं, पोइ उन खां पोइ बसि इहा हिकिड़ी यादि रहंदी, त दोस्तूं पाण लाइ। हाणे वरी असीं ज़िंदगी में मिलूं न मिलूं, साल जेको आहे आख़िरी आहे, हीअ साल आख़िरी कान्हे, अञा हिकिड़ो साल आहे। त वरी छोकिरियूं हिते हाणे लहनि पियूं, वञनि पियूं पंहिंजे घर। हीअ ॾिसंदी पियूं हूंदियूं हीअ छोकिरी खे छा थियो, चरी थी वई आहे वीडियो पई भरे। पर इन्हनि खे कहिड़ी ख़बर त मतिलबु आउं केरु आहियां। हल ख़ैरु आहे,
हाणे असीं वञूं पिया, हीअ रोड कुझु साफ़ु पियो लॻे, हाणे पंहिंजे घर वञूं पिया। ऐं मूंखे हीअ घर ॾाढा था वणनि। हीअ जेको आहे हिते बंगला अहिड़ा भला भला आहिनि, ॾिसण में ई मतिलबु ॾिसण सां ई इंसान खे ख़्वाहिश ईंदी आहे त माण्हू हिननि में अंदरि घुमे ऐं अहिड़ा घर बि असांजे हुजनि। पर ख़ैरु आहे, इहे घर असांजे नसीब में कोन्हनि, पर इनशा अल्लाह जेको बि लिखियलु आहे बहितर लिखियलु मतिलबु लिखियलु आहे। असीं पंहिंजे घरनि में ख़ुशि आहियूं। अलाह सभिनि खे ख़ुशि रखे ऐं हमेशह सभु ख़ुशि रहनि, जेके वीडियो ॾिसनि पिया उहे ऐं जेके वीडियो न बि ॾिसनि पिया उहे। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो व्लॉग हीअ हल्को फुल्को पसंदि आयो हूंदो, त वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो। त वरी आउं जेको आहे अंदरि घर आयसि त वरी मूंखे लॻी ॾाढी बुख, त मूं ॾिठो त चांवर हिकिड़ा असांखे मिलिया हुआ, त अलाए कंहिं ॾिना अलाए वरिता हुआ दीवारनि अलाए छा, अलाए पाड़े में मिलिया। वरी मूं उन्हनि खे टेस्ट कयो त सही हुआ, सुठा ठहियल हुआ। आलू में हुआ पर जाम सुठा, खाइण में VIP। ऐं दाल बि VIP ठहियल हुई ऐं जेको आहे चांवर बि ठहिया पिया हुआ, मूंखे जाम वणंदा आहिनि।